अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। वफाकी काबीना जो अॼु थियल इजलास मुलतवी। वज़ीर आज़म इमरान खान ऐं आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा हिक ॾींहं जे दौरे ते बलूचिस्तान पहुचंदा। सुदसमा वारे वफाकी वज़ीर फवाद चौधरी जो चवणु आहे त वज़ीर आज़म इमरान खान ऐं आर्मी चीफ अॼोको ॾींहुं सिक्योरिटी फोर्सिस जे जवाननि सां गॾु गुज़ारींदा। सिक्योरिटी फोर्सिस जे जवाननि जा जज़्बा जबरन खां बि वधीक बुलंद आहिनि। फोर्सिस जा जवान असांजो फ़ख्रु ऐं मान आहिनि। सिंध जी राजधानी कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में हल्की बरसात। जेल चौरंगी, बहादुराबाद, शहीद मिलत रोड, गुलशन इकबाल में भी बूंदाबांदी, थधि में वाध। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक 37 मरीज़ हयाती विञाए वेठा। फौतुनि जो अंग वधी 29,553 थी वियो। एनसीओसी पारां वधीक 2,799 केसनि जी तस्दीक। गुज़िरियल 24 कलाकनि में हाकारी केसनि जी शरह 5.34% रही। सॼे मुल्क में 1668 मरीज़नि जी हालत ॻणितीअ जोगी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी चौधरी शुजा जे घर आमद। परवेज़ इलाही मुंस इलाही आसिफ अली ज़रदारी जी आजियां कई। आसिफ अली ज़रदारी चौधरी शुजा जी अयादत कई। चौधरी भाइरनि सां मुलाक़ात में मुल्क जी सियासी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। नवाज शरीफ जो पीडीएम सरबराह मौलाना फजल रहमान सां राब्तो। हुकूमत मुखालिफ तहरीक के फैसला तो बनाइण ते सलाह मशवरा। अपोजिशन जी गडियल मार्च बाबत पीपल्स पार्टी जी तजवीज़ ते भी ख़्यालनि जी ॾे वठि। नवाज शरीफ पीडीएम जो सरबराह इजलास तुर्त घुराइण जी दरख्वास्त करे छॾी। पीडीएम जे सरबराह मौलाना फजल रहमान चयो आहे त नाजाइज़ हुकूमत जे 3 सालनि जी कारकर्दगी अवाम आॾो आहे। अॼु बि साॻिए मौक़िफ़ ते आहियां त आम चूंडनि जा नतीजा तब्दील कया विया। वोट अवाम जो हक़ आहे। अवाम खे हक़ वापसि वठी ॾींदसि। ऑस्ट्रेलिया 20 वरियनि बाद पाकिस्तान जे दौरे लाइ टेस्ट टीम जो ऐलान करे छॾियो। पीट केम्स कप्तानी कंदो। आस्टन अग्रा, स्कॉट बोलैंड, एलेक्स केरी, कैमरॉन वन, ग्रीन 7, मार्कोस हैरिस स्क्वाड में शामिल। ऑस्ट्रेलवी क्रिकेट बोर्ड पाकिस्तान में क्रिकेट बाबति इंतजामनि ते एतमाद जो इज़हार कंदे चयो आहे त पाकिस्तान जे दौरे लाइ टीम जो ऐलान कयो वियो आहे। एश सीरीज़ खेॾंदड़ समूरा रांदीगर पाकिस्तान अची रहिया आहिनि।